अस्सलाम वालेकुम। एम के पाक सिंधी चैनल तां आहियां मुमताज़ ख़ासकेरी। दोस्तों, हमेशह जियां असां तव्हांखे पंहिंजे कंहिं हिकिड़े गेस्ट सां मुलाक़ात कराईंदा आहियूं जंहिंजो तालुक़ु या त शोबिस सां हूंदो आहे या सियासत सां या अदब सां या समाजी कंहिं शख़्सियत सां वास्तो हूंदो आहे। सो अॼु असां आयल आहियूं घोटकी में, ऐं घोटकी में हिकिड़ी बहितरीनु शख़्सियत आहे जंहिंजो फिल्म टीवी स्टेज सां तमामु वॾो वास्तो आहे। पाण डायरेक्टर बि रहिया आहिनि, पाण बहितरीनु सीनियर एक्टर आहिनि। अचो तव्हांजी मुलाक़ात करायूं था घोटकी जे बहितरीनु डायरेक्टर ऐं एक्टर मोहतरम अहमद अली कोलाची साहब सां। अस्सलाम वालेकुम अहमद अली। साईं वालेकुम सलाम। अदा ख़ुश आहियो, खे लॻा वेंदो त विच का दुआऊं अहमद अली, अलाह साईं जो करम आहे। तव्हां खां असां हिकिड़ो सुवालु कंदासीं, असांजी ऑडियंस तव्हांखे ॾिसणु चाहींदी त तव्हां जेको पंहिंजी फ़नी कैरियर जी शुरूआति कई, मां दोस्तनि खे ॿुधाए चुको आहियां तव्हां घोटकी सां तालुक़ु कंदा, पर तव्हां जेको पंहिंजो प्रोफाइल जेकर असांजे दोस्तनि खे ॿुधायो त तव्हांजी महिरबानी थींदी। अदा 1999 खां स्टेज खां शुरूआति कई। पंहिंजो भाउ मुंहिंजो इमामुद्दीन कोलाची उन खां मुतासिर हुयुसि, ऐं उन सां गॾु अब्दुल हुसैन सारियो जेको मुंहिंजो उस्तादु पिणु आहे, जेको वफ़ात करे चुका आहिनि। उन्हनि जो शफ़क़त, उन्हनि जी महिनत मूं ते छांव रही। सो 1999 में घोटकी में पहिरियों ड्रामो, उन खां पोइ KTN जी शुरूआति में ओखा पंधु, अहिड़ी तरह सां सिलसिलो हलंदो आयो अॼु ताईं। ही तव्हांजो मीरा ड्रामो हुजे या पंहिंजो गुनाह ड्रामे में अॼु तव्हां जीअं आया आहियो, संगत मुनीर साहिब वारा बि आया आहिनि, ऐं वरी महिरबानी। इहो सिलसिलो आहे। हीअं त कहाणी सॼी राति जी आहे, पर मुख़्तसिर कजे थी। बिल्कुलु बिल्कुलु दादा, तव्हां जेको आहे सो फ़नी सफ़र तमामु वॾो आहे, ऐं तव्हां पंहिंजो उस्ताद जो नालो खयो त असां जेकॾहिं अब्दुल हुसैन साहिब जो नालो न खणंदासीं, सिंधी मीडिया जो तमामु वॾो नालो हो, अलाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में जाइ ॾे। छो त अब्दुल हुसैन साहिब जो जॾहिं बि सिंधी शोबिस जो नालो ईंदो त अब्दुल हुसैन सारे साहिब जो सरे फ़रस्त नालो हूंदो। ऐं बिल्कुलु असांखे ख़ुशी आहे तव्हांजी हुन एक्टिंग में या तव्हांजे कम में बिल्कुलु लाला अब्दुल हुसैन जूं झलकूं नज़र ईंदियूं आहिनि। असल में तव्हां पंहिंजे कुझु दोस्तनि सां जेके तव्हांजा घोटकी में दोस्त आहिनि, जेके हुननि जे बारे में असांखे कुझु ॿुधाईंदव, दोस्त जिन सां जेके तव्हांजा पंहिंजा वेझा हुजनि। हूअं त घोटकी जा सभई समूरा दोस्त मुंहिंजा पंहिंजा आहिनि, तमामु गहरा आहिनि, पर सरे फ़हिरिस्त असगर टांवरी आहे, जंहिंजो मां नालो फ़ख्र सां खणंदो आहियां, हर हंधि खणंदो आहियां। आर्टिस्ट सां गॾु अदाकार बि, इंसान बि तमामु ज़बरदस्त आहे। बिल्कुलु बिल्कुलु। असां वरी तव्हांखे हिकिड़ो पुछंदासीं त जेकर असांजे व्यूअर ॾिसनि था तव्हांखे, उन्हनि जे बारे में कुझु तव्हां उन्हनि खे पैगाम या नियापो ॾियणु चाहींदव? बसि नियापा त केतिरा ॾींदा आहिनि, नियापा असरु कोन था कनि। नियापा ॾेई विया आहिनि जेके पैगम्बर, उन्हनि ते अमल करणु खपे। उन्हनि खां वधीक असांखे नियापो कोन थो थी सघे। फ़क़ति एतिरो त सिक मोहबत प्यार सां दिलि लॻाइजे ऐं उनखे अहमियत ॾिजे। नफ़रत ऐं कूड़ खां ऐं कीने खां थोरो परहेज़ कजे त बहितर आहे। वरी महिरबानी आहे अहमद अली कोलाई साहिबु, वरी महिरबानी। तव्हां असां सुठो हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे ऐं नियापो ॾिनो असांजे ॾिसंदड़नि खे। सो दोस्तो, हाणे मुमताज़ ख़ासकेरी वठंदो तव्हां खां इजाज़त। इंशाअल्लाह कंहिं ॿी शख़्सियत सां गॾु तव्हांखे ॿी शख़्सियत सां मुलाक़ात कराईंदासीं। अल्लाह भाई।